नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त जियो खोसा इतिहाद पाकिस्तान जा अॻवान इम्तियाज़ खोसो, मोहम्मद अली खोसो, कंडियारो भरिसां ॻोठ शेर खान खोसो पहुता, जिते मतलूब खोसो, ज़फ़र खोसो, इक़बाल खोसो, रफ़ीक खोसो, अली अहमद खोसो, इशफाक खोसो पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते जियो खोसा इतिहाद जे अॻवान इम्तियाज़ खोसो ऐं मोहम्मद अली खोसे चयो त खोसा इतिहाद ठाहिण जो मक़सदु पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करणु आहे। कंडियारो जे इलाइक़े में हिकु बाअसर खोसा बिरादरी जे माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ो कयो। असां पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। हिननि जो चवणु आहे त खोसा बिरादरी जे ज़मीन ते कुझु माण्हू कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि, जेका सरासरी नाइंसाफ़ी। अहिड़ी नाइंसाफ़ी खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिन चयो त खोसा बिरादरी अहिड़नि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज जो हक़ रखे थी ऐं इंसाफ़ लाइ कोर्ट सगोरी जो दर खड़काईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।